डॉक्टर साहब ही क्लिनिक आहे न पुट इजी लोड दुकान आहे वैद्यशाले जो क्लिनिक न आहे। अच्छा पोइ वैद्य काथे आहे भला वैद्य सां मिलणो आहे मूंखे। अरे यार क्लिनिक आहे केॾां आयो हिते वैद्य क्लिनिक आहे यार छो थो परेशान करी ॿिए कंहिंखे। अच्छा पोइ गंजा ॿुधाइनि इहो त पुछां थो पियो न मां बि क्लिनिक आहे न। यार तमीज़ का शइ हूंदी आहे तव्हां में सफ़ा ज़रे जी बि तमीज़ न आहे त डॉक्टर सां कीअं ॻाल्हाइबो आहे। अच्छा सॉरी डॉक्टर मूंखे गुस्सो अची वियो शायदि ग़लति ॻाल्हि करे मां सॉरी वंस अगेन सॉरी। इट्स ओके पर तव्हां आया छाजे लाइ आहियो पंहिंजो नालो ॿुधायो दवा वठो ॿुधायो ॿिया पेशेंट आहिनि मूंखे। अव्हां नालो पुछो ई कान त मां ॿुधायांव कीअं। ऐं डॉक्टर ॾे माण्हू छो ईंदो आहे का तकलीफ़ हूंदी का बीमारी हूंदी को दर्द हूंदो तॾहिं ईंदो न। बाक़ी तव्हांजो बूथ ॾिसण आयो आहियां त मां पुछो नालो पुछो दवा ॾियो पुछो त मां तव्हांखे ॿुधायां न छा तकलीफ़ आहे मूंखे। चलो सॉरी यार चलो ॿुधायो कहिड़ी तकलीफ़ अथव मां दूरि कयां तव्हांजी। ॿुधायो कहिड़ी बीमारी अथव मां इलाजु कयां अव्हांजो। अव्हां मूं ॾे आया हुयो इलाजु कराइण त ॿुधायो कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़ो दर्द आहे त उहा एडिसन ॾियां अव्हांखे। डॉक्टर तकलीफ़ का बि न आहे पर मुंहिंजे घर वारा जेको न मुंहिंजी शादी नथा कराइनि। तव्हां हाली पप्पा खे चओ त हिन छोकिरे खे बीमारी आहे या अव्हां मूंखे हिकिड़ी रिसिप्ट ठाहे ॾियो उन में लिखो त हिन छोकिरे खे हिकिड़ी बीमारी आहे जेसिताईं हिन जी शादी न थींदी जेसिताईं हिन बीमारी जो को इलाजु न आहे ख़तमु न थींदसि। बसि तव्हां इहा मूं ते महिरबानी कयो ऐं मुंहिंजे पेरेंट्स खे इहा पर्ची लिखी ॾियो त मां उन्हनि खे वञी ॾियां। यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे मां ईअं नथो करे सघां। मां कंहिंजे पेरेंट्स खे छो वञी ईअं चवां मां डॉक्टर आहियां मां छो हलां होॾे या मां ग़लति पर्ची छो ठाहियां अहिड़ी जंहिंमें सुभाणे अव्हांखे नुक़सानु पए अव्हां पेरेंट्स खे कुझु थिए पोइ उन जो ज़िम्मेवारु केरु आहे। अगरि उहो मुंहिंजी मथां FIR कटाइनि या मूंखे को टार्चर कनि मूंखे कहिड़ो लाचार मां छो चवां ईअं। सॉरी न बाबा न मां ईअं नथो चई सघां। सॉरी तव्हां हलिया वञो ॿिए कंहिं डॉक्टर वटि वञो मां ईअं नथो करे सघां। अरे डॉक्टर गंजा मां तोखे चयो न जीअं चयो तीअं ई कर न त सुभाणे सुठो न थींदई। मुंहिंजी ख़बर न आहे तोखे मां इहा गंज ते हिते पथर हणी भॼी वेंदोमांइ। हाफ़िज़ कुंभार खे वठी ईंदुमि 2 ॼणा अची शीशा भञी वेंदासीं इन जा क्लिनिक जा ज़रो बि न बचंदई। इन करे बहितर इहो ई अथई त जीअं मां चयो अथमि उन ते अमल कर। इज़त सां पर्ची ठाहे डॉक्टर जीअं चयो अथमि उहो ई उन में लिख सही आहे न त सुठो न थींदई। मां वठी ईंदुमि हनी खे असद खाशकेली खे ऐं ॿिया बि दोस्त आहिनि फैज़ान बोरडियारो शहबाज़ जोणे जो बि अथई सभई ईंदा हिते हर भरू मुंहिंजे करे अची तोखे पादर हणी वेंदई। भलो इन में ई अथई त मुंहिंजी ॻाल्हि मञ न त मां हाफ़िज़ कुंभार खे वठी ईंदोमांइ सभिनि खे वठी ईंदोमांइ सुठो न थींदई। बहितर इन में अथई ॻाल्हि मञ ऐं मुड़ी वञ सही आहे। हा भाउ मां कयां थो पंहिंजो कारो मुंहुं। अलाए कहिड़ा माण्हू आहिनि यार क्लिनिक ईअं हलाइण नथा ॾियनि अलाए किथे असांजी ड्यूटी लॻी आहे यार चरियनि मां फासी आऊं का ॻाल्हि सम्झनि ई नथा ख़बर न आहे अलाए कहिड़ी बीमारियूं खणी था अचनि जंहिंजो को हल ई न आहे। ज़ोरी मसी उहो लिखाइनि था पिया ज़ोरी मसी हल पिया था कढनि। ख़ुदा खे मञ यार ईअं न कर। हल सही आहे लिखां थो यार छा कयां मां न त वाक़ई में किनो ई सफ़ा तूं कुझु करे न विझी। चलो ठीकु आहे मां लिखी थो ॾियां यार वञ पंहिंजो कारो मुंहुं कर।